ठटे वेझो लॉकडाउन सबब मुतासिर थियल पोरियतन खे सरकारी राशन न मिली सघियो। समाजी कारकुननि पारां पंहिंजी मदद पाण तहत लंगर खानो कायम कयो वियो आहे। मकलीअ में बेरोज़गार थींदड़ पोरियतन जी सरकार पारां वाह न थी सघी आहे, जंहिं करे टाउन कमेटी मकलीअ जे 7 वार्डनि जे बेरोज़गार थींदड़ पोरियतन जे घरनि में फाका कशी वारी सूरत-हाल बरक़रार आहे। होॾां मकलीअ जी वॾी आबादी रखंदड़ ॻोठ नारेजा में समाजी कारकुननि ऐं नारेजा बिरादरी जे नौजवाननि पारां पंहिंजी मदद पाण तहत ॻोठ में लंगर खानो कायम कयो वियो आहे, जिते गुज़िरियल हिकु हफ़्ते खां रोज़ानो मानी तयार करण बाद पार्सल करे पोरियतन जे घरनि ताईं पहुचाई वञे थी। उन मौक़े ते समाजी कारकुननि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त एक्चुअल जेको ॾिठो वञे छो त हीउ जेको वर्क आहे फील्ड वर्क आहे। असां फील्ड वर्क बि कई आहे। फील्ड वर्क जो मतिलबु इहो आहे, हीउ जेकॾहिं असां राशन जे करे ॾियूं आहे उहो शायदि उन घर ताईं पुॼी वञे जेके अॻु में घर में मानी खाइनि पिया। पर हीउ जेको कमु आहे उहो ई माण्हू वठे पियो असांखां जंहिंजे घर में कुझु पचे कोन पियो। इन जे करे असां सोचो छो राशन खां सुठो असांजो आइडिया इहो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk